ख़बर ॾींदासीं। तकरारी कैनाल ख़िलाफ़ सिंध में एहतिजाजी तहरीक तेज़ थी वई आहे। वफ़ाक़ी सरकार जा राब्ता थिया आहिनि। राणा सनाउल्ला अयाज़ लतीफ़ अलीजो खे फ़ोन कयो आहे। ज़ैन शाह ऐं राशिद महमूद सूरो सां पिणु राब्तो कयो आहे। राणा सनाउल्ला पारां कैनाल मसइले जे हल लाइ सियासी अॻुवाननि खे ॻाल्हियुनि जी आछ कई वई आहे। बिल्कुलु नाज़रीन, वज़ीर आज़म आवाज़ सां मिलणु चाहे थो। राणा सनाउल्ला पारां अयाज़ लतीफ़, ज़ैन शाह ऐं राशिद महमूद सां ॻाल्हि ॿोल कई आहे। राणा सनाउल्ला जो चवणु आहे त मुलाक़ात कयो त जीअं एहतिजाज बदिरां ॻाल्हियुनि ज़रिए मसइले खे हल कयूं। अयाज़ लतीफ़ अली जे जवाब ॾींदे चयो आहे त चरनि कैनालनि जे मामले ते सॼी सिंध में कावड़ी बेचैनी आहे। हुन वधीक चयो आहे त कैनाल ठाहिण जो फ़ैसिलो करे सिंध सां नाइंसाफ़ी कई वई आहे। ज़ैन शाह जो चवणु आहे त वकील बिरादरी ऐं ॿियनि धुरियुनि सां मशवरो करण बाद जवाब ॾिनो वेंदो। राशिद महमूद सूबे जो चवणु आहे त ॻाल्हियुनि खां अॻु तकरारी कैनालनि ते कमु रोकियो वञे। ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। तकरारी कैनालनि ख़िलाफ़ सिंध में एहतिजाजी तहरीक तेज़ थी वई आहे। वफ़ाक़ी सरकार जा राब्ता तेज़ थी विया आहिनि। राणा सनाउल्ला जा अयाज़ लतीफ़ अलीजो, ज़ैन शाह ऐं राशिद महमूद सूमरो सां राब्ता। राणा सनाउल्ला पारां कैनाल मसइले जे हल लाइ सियासी अॻुवाननि खे ॻाल्हियुनि जी आछ कई आहे। बिल्कुलु नाज़रीन, अवां खे आगाह कयूं पिया। अयाज़ लतीफ़ अली जो चयो त 6 कैनाल जे मामले ते सॼी सिंध में कावड़ ऐं बेचैनी पखिड़ियल आहे। अयाज़ लतीफ़ अली जो चयो त कैनाल ठाहिण जो फ़ैसिलो करे सिंध सां नाइंसाफ़ी कई वई आहे। जॾहिं त ज़ैन शाह चयो त वकील बिरादरी ऐं ॿियनि धुरियुनि सां मशवरे बाद जवाब ॾिनो वेंदो। राशिद महमूद सूमरो जो चवणो त ॻाल्हियुनि खां अॻु तकरारी कैनालनि ते कमु रोकियो वञे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं। राणा सनाउल्ला पारां कैनाल मसइले जे हल लाइ सियासी अॻुवाननि सां ॻाल्हियुनि जी आछ कई आहे। वज़ीर आज़म अवां सां मिलणु चाहे थो। राणा सनाउल्ला अयाज़ लतीफ़ अली जो, ज़ैन शाह ऐं राशिद महमूद सां ॻाल्हि ॿोल कई आहे। बिल्कुलु ख़बर पहुचाई पिया। तकरारी कैनालनि ख़िलाफ़ सिंध में एहतिजाजी तहरीक तेज़ थी वई आहे। वफ़ाक़ी सरकार जा राब्ता राणा सनाउल्ला पारां अयाज़ लतीफ़ अली जो, ज़ैन शाह ऐं राशिद महमूद सूमरो सां राब्ता कया विया आहिनि। राणा सनाउल्ला पारां कैनाल मसइले जे हल लाइ सियासी अॻुवाननि खे ॻाल्हियुनि जी आछ कई वई आहे।